लियाकत मीरानी। अॼु मां तव्हांखे जेके तालीमी इदारनि में निसाबी ऐं गैरनिसाबी सरगर्मियूं थींदियूं आहिनि उन्हनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, उन्हनि जी केतिरी अहमियत आहे ऐं उन्हनि सां उन्हनि जा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। त इदारा जे सरबराहनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे अहिड़ियुनि सरगर्मियुनि खे पंहिंजे स्कूल्स में पायलट कयो, लॉन्च कयो ऐं इहे करायो सॼे साल जे कैलेंडर में, त जीअं ॿारनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जी स्किल्स डेवलप थियनि। हाणे उहो केतिरो फ़ाइदो आहे उहो तव्हांखे ॿुधायूं। त अॼु जो टॉपिक आहे इम्पॉर्टेंस ऑफ को करिकुलर और करिकुलर एक्टिविटीज़। इहे सभु जेके आहिनि उहे तालीम सां आहिनि। त हाणे जेके को करिकुलर एक्टिविटीज़ जेके असां कराईंदा आहियूं स्कूल्स में डिफरेंट टाइप उन में आहिनि एक्टिविटीज़, जंहिंमें गेम्स बि थी सघनि थियूं, क्विज़ कॉम्पिटिशन्स बि थी सघनि था ऐं उन खां अलावा नात कॉम्पिटिशन बि थी सघनि था, स्पोर्ट्स वीक मल्हाए सघजनि था ऐं एग्ज़िबिशन्स करे सघिजे थी। खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आर्ट्स एंड कॉम्पिटिशन जेका आहे आर्ट्स जी कॉम्पिटिशन करे सघिजे थी। त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, पर उन्हनि एक्टिविटीज़ जो जेको ॿारनि ते असरु आहे या ओवरऑल इंस्टीट्यूशन खे कहिड़ो फ़ाइदो आहे या ओवरऑल जेको आहे उनजा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि, त उन में ॾिसो ॿारनि जो वॾे में वॾी ॻाल्हि त अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ करण सां ॿारनि जो स्कूल जे चाम वधे थो, क्लासिस में चाम वधे थो ऐं उनजी एजुकेशन हासिलु करण जे लाइ चाम वधे थो। त इन जो मक़सदु आहे त ॿार इन एक्टिविटीज़ कंडक्ट करण सां पंहिंजे स्कूलनि में या इदारनि में कॉलेजिस में उहे ॿारनि में हिकिड़ी दिलचस्पी पैदा थी थिए ऐं दिलचस्पी जॾहिं बि ॿार जी पैदा थींदी आहे त स्कूल में अचण जे लाइ त ख़्वाहिशमंद हूंदो आहे ऐं घर में तयारु थी ऐं ख़ुशी ख़ुशी ईंदो आहे, क्लासिस में ख़ुशी ख़ुशी वेंदो आहे। त उन में कहिड़ा कहिड़ा जेकॾहिं उहे गेम्स आहिनि या उहे कॉम्पिटिशन्स आहिनि त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॿार ॾिसो पहिरियों मुख़्तलिफ़ क़िस्म जी स्किल्स में हिननि ॿारनि में लीडरशिप क्वालिटी अचे थी। ॾिसो असां जॾहिं हाउसिस चूंडींदा आहियूं उन में कैप्टन्स रखंदा आहियूं या इलेक्शन कराए हेड बॉय हेड गर्ल जेको आहे सिलेक्शन थींदी आहे या असांजी इलेक्शन थींदी आहे, त उन में ॿार मुख़्तलिफ़ या खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिं प्रेज़ेंटेशन्स में ग्रुप वर्क आहे त उन में ॿार जी लीडरशिप क्वालिटी जेका हूंदी या प्रीफेक्ट वग़ैरह जेके हूंदा आहिनि ॿार, त उन्हनि में इहे जेके सभु कैटेगरीज़ आहिनि इहे ॿारनि में लीडरशिप क्वालिटी पैदा थियूं कनि। त जीअं ॿार कंहिं ग्रुप जी लीड करे सघे, कंहिं क्लास खे लीड करे सघे, कंहिं जंहिं गेम्स हूंदियूं आहिनि मिसाल तौर ते भई 11 खिलाड़ी क्रिकेट में आहिनि त उनजो कैप्टन आहे, फुटबॉल आहे, वॉलीबॉल आहे, अहिड़े क़िस्म जूं गेम्स आहिनि त उन में उनखे थिए थो जेको आहे त उहो लीडरशिप क्वालिटी पैदा थी थिए। ॾिसो लीडरशिप क्वालिटी में असेंबलीज़ में जेके कंडक्ट था कनि या हेड बॉयज़ आहिनि उहे हमेशह जेको आहे ॿारनि खे लीड कंदा आहिनि। उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ड्यूटियूं रेस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं जेके उन्हनि खे असाइन थींदियूं आहिनि उहे हिननि एक्टिविटीज़ में, त उहे लीड करे उहे जेके कॉम्पिटिशन में हिसो वठंदा आहिनि। त इन्हनि एक्टिविटीज़ में पहिरियों सभ खां इहो आहे त लीडरशिप क्वालिटीज़ माण्हू में अचनि थियूं ऐं उहो नंढड़नि ग्रुपनि खे या वॾनि ग्रुपनि खे उहो हैंडल थो करे उहो शागिर्द ऐं उहो जॾहिं ॿारनि खे हैंडल थो करे त पोइ हुन में अहिड़े क़िस्म जूं क्वालिटीज़ अचनि थियूं। उन खां पोइ कॉम्पिटिशन स्पिरिट जेको वधे थो। हाणे क्विज़ कॉम्पिटिशन आहे, स्पोर्ट्स वीक आहिनि, नात कॉम्पिटिशन आहे, ॿिया अहिड़ा मुक़ाबला जेके बि शागिर्दनि में कराया था वञनि। हाउसिस हुजनि इन इदारनि में ज़रूरी 4 मोस्टली हाउसिस हूंदा आहिनि, 4 हूंदा आहिनि मोस्टली। त उन में लतीफ़ हाउस हूंदो आहे, सचल हूंदो आहे, ज़ुल्फ़कार हूंदो आहे, होशू हूंदो आहे, अहिड़े क़िस्म जा नाला असां रूरल सिंध में या सिंध में अहिड़े क़िस्म जा हाउसिस जा नाला रखनि था। त कॉम्पिटिशन पंहिंजे बि शागिर्दनि में पाण सां त जॾहिं मुक़ाबला कराया वेंदा ॿारनि में कंहिं बि क़िस्म जा त उन्हनि में कॉम्पिटिशन जो स्पिरिट वधे थो, उन में फाइटिंग स्पिरिट वधे थो, उन में खटण जी जेका आहे उमेद वधे थी। ऐं ज़रूरी न आहे त माण्हू खटिजे, लूज़र्स ऑलवेज़ बि ट्राई अगेन, जेके फेल्योर थियनि था या जेके हाराइनि था गेम या मुक़ाबला, त उनजे लाइ न चांस आहे तो अॻिते अचनि, उहे दिलि न हारनि, पर उन में कॉम्पिटिशन लेवल वधे थी। ॾिसो जेकॾहिं एग्ज़िबिशन्स था तव्हां करायो पंहिंजे इदारे में, जेकॾहिं एग्ज़िबिशन थी थिए त उन में ॿार जॾहिं पाण प्रोजेक्ट ठाहिण में इन्वॉल्व था थियनि त उन में रिसर्च क्वालिटीज़ वधनि थियूं, उन में रिसर्च स्किल्स वधनि था, उन में उनजे करे एग्ज़िबिशन्स बि ज़रूरी आहिनि। ऐं उन में जेकॾहिं एग्ज़िबिशन ऐं या प्रेज़ेंटिंग मटीरियल किथे बि आहे त ॾिसो उन में प्रेज़ेंटेशन जेको आहे सो स्किल्स बि ॿारनि में थियनि था, त ॿार प्रेज़ेंट करण जे हुनखे जेको आहे थियनि था। हाणे फिज़िकल फिटनेस आहे, जॾहिं बि गेम्स अहिड़े क़िस्म जूं स्पोर्ट्स वीक जा असां हफ़्ता मल्हाईंदा आहियूं, वॾे इंस्टीट्यूशन हूंदो आहे त हफ़्तो बि मल्हाइबो आहे, मीडियम इंस्टीट्यूशन हूंदो आहे त 3-4 ॾींहं ॾेई हुनखे वीक कंदा आहियूं, नंढा इंस्टीट्यूशन्स ॿ ॾींहं बि मल्हाए सघनि था। त उन में जेके बि गेम्स थियनि थियूं ॾिसो इहा बि ज़रूरी आहे ऐं ॿारनि जो चाम इन में वधे थो ऐं कॉम्पिटिशन लेवल बि वधे थो ऐं ॿार मुक़ाबला था कनि। त ॿारनि जी गेम्स में वञणु
हिकिड़ो त हुनजी फिज़िकल फिटनेस आहे, ॿियो इहो त ग्राउंडनि में हमेशह ॿार जेको फ्रेश माइंड हूंदो आहे, हुनखे ॿी कंहिं बि क़िस्म जी स्ट्रेस वग़ैरह न हूंदी आहे, उहो स्पोर्ट्स ते सोचींदो आहे, हुन में टीम बिल्डिंग बि ईंदी आहे, टीम कंपटीशन बि हूंदो आहे ऐं खटण हाराइण जो बि जज़्बात हूंदा आहिनि। त इन में इहे शयूं बि जेके आहिनि फिज़िकल अचनि थियूं, पर उन्हनि ॿारनि खे जेकॾहिं स्पोर्ट्स वीक वग़ैरह ॾिजे त हुन में काफ़ी फिटनेस वग़ैरह थिए थी। ॾिसो टीम बिल्डिंग थिए थी, टीम बिल्डिंग टीम में कमु करण जो बि ॿारनि खे ॾांहुं अचे थो, त उन में इहो आहे त भाई ग्रुप वर्क में या त प्रोजेक्ट मिलियो या टीम का ठही या क्विज़ कंपटीशन में पेयर ठहियो, त अहिड़े क़िस्म जे हुन में ॿारनि खे टीम बिल्डिंग माना टीम में कीअं कमु कजे, टीम जे मेंबर सां कीअं कोऑपरेशन कजे, उन्हनि सां कीअं सलाह मशवरो कजे, त उन में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके डिस्कस थियनि थियूं उन में टीम वर्क में। त उन्हनि इहा बि उन्हनि खे ॼाण थिए थी त भाउ टीम जो लीडर जेको आहे हिन जी इहे एस्पेक्ट्स आहिनि, उन में मेंबर जा इहे सलाह मशवरा आहिनि, त डिसीजन मेकिंग बि उन में थिए थी ऐं फाइटिंग स्पिरिट बि वधे थो, ऐं टीम जेकॾहिं मिली करे खेॾंदी आहे त पोइ हमेशह उहा खटंदी आहे, त उहो सभु एफर्ट्स लॻाइनि था। त स्टेज कॉन्फिडेंस भी मिले थो, जॾहिं तकरीरी मुक़ाबला थियनि था या असेंबली हिकिड़ो बहितरीनु फोरम आहे ॿारनि जे लाइ, त उन्हनि खे स्टेज स्पीकर्स जॾहिं इंस्टीट्यूशन्स मां खोड़ सारा ॿार ज़बरदस्त क़िस्म जा स्पीकर्स निकिरंदा आहिनि, ऐं स्पीकर्स उहे कीअं निकिरंदा, जॾहिं उन्हनि खे असेंबलीज़ में वारो ॾिबो, जॾहिं अहिड़े क़िस्म जूं क्विज़ कंपटीशन्स वग़ैरह कराई वेंदियूं, जॾहिं उन्हनि खे तकरीरी मुक़ाबला कराया वेंदा, त उन में ॿार सिलेक्ट करे हाउसिस मां जेकॾहिं उन्हनि खे तकरीर जा मौक़ा ॾिना वेंदा ऐं बार बार उन्हनि खे मौक़ा ॾिना वेंदा, त तव्हां ॾिसो था त ॿार प्रैक्टिस खां पोइ हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जा स्पीकर्स असांखे मिलंदा आहिनि हमेशह। त उन में स्टेज जो जेको कॉन्फिडेंस आहे उहो बि ज़बरदस्त आहे। मेंटल डेवलपमेंट थी थिए, ॿार मुख़्तलिफ़ क़िस्म जी एक्टिविटीज़ इहे जेके मां तव्हांखे ॿुधायां, त उन में ॿारनि जो जेको मेंटल अप्रोच आहे उहा मथे थी थिए, मुख़्तलिफ़ क़िस्म जे मरहलनि में, टीमुनि में ऐं उन खां पोइ मुक़ाबलनि में हुननि खे वॾी ॼाण थी मिले, ऐं उहो जेको एजुकेशनल स्ट्रेस आहे उहो बि ख़तमु थो थी वञे, ॿार में हिकिड़ी मेंटल डेवलपमेंट थिए थी, ऐं ॿार में जेकॾहिं स्पोर्टमैन स्पिरिट आहे, टीम बिल्डिंग, उन में कमु रिसर्च वर्क, त इहे जेके आहिनि उहे ॿार जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद रहनि था। त प्रेज़ेंटेशन पर्सनैलिटी डेवलपमेंट बि आहे, पर्सनैलिटी डेवलपमेंट आहे, किथे अचीवमेंट्स थी थिए त उनखे ख़ुशी थी थिए ऐं उहो मथे था अचनि ॿार, त उन में ॿार जी पर्सनैलिटी जेको किरदारु आहे या ओवरऑल जेको हुनजा बिहेवियर एटीट्यूड्स आहिनि उन में बि काफ़ी चेंज थिए थी, त उहो ऑलरेडी मेंटल डेवलपमेंट में स्ट्रेस में ई ख़तमु थींदो आहे। जॾहिं अहिड़े क़िस्म जी तव्हां एक्टिविटीज़ कराईंदो ॿारनि में, जॾहिं को करिकुलर एक्टिविटीज़ सॼे साल में प्लान हूंदियूं, उहो महीने में हिकिड़ी हूंदी ऐं महीने में ॿ बि थी सघनि थियूं, त खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिन निकिरण सां उहो जेको क्लासरूम जे अंदरि ॿारनि खे स्ट्रेस थो थिए या स्कूल इन्वायरमेंट में ॿार हुई थोरो जेको आहे सो टफ महसूसु कंदो आहे, पर अहिड़े क़िस्म जूं जेके बि एक्टिविटीज़ आहिनि जेके गेम्स सां रिलेटेड हुजनि, तकरीरी मुक़ाबला हुजनि, नाटक कॉम्पिटिशन हुजनि, इलेक्शन्स हुजनि, स्पोर्ट्स वीक्स हुजनि ऐं एग्ज़िबिशन्स हुजनि, त उन में इहो थो थिए त जेको आहे सो ॿार तमामु घणो कॉन्फिडेंट आहे, उन में इंट्रस्ट लेवल उन में वधे थो, ऐं उन खां पोइ उहे जेके आहिनि तमामु हिकिड़े हाई लेवल जे इन्वायरमेंट में रहनि था, ऐं स्कूल जो बि इन्वायरमेंट उन में बहितर थो थिए, ऐं जंहिं बि इंस्टीट्यूशन्स में आहिनि उन में बहितर थो थिए। त वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे कि ॿार जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ में उनजी दिलचस्पी लॻे थी, क्लास में, एजुकेशन में ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो उन में। त इहे स्किल्स जेके आहिनि, जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं करिकुलर ऐं को करिकुलर एक्टिविटीज़ करे हिकु त एक्टिविटी प्लान कंदो लेसन सां, त उहो करिकुलर थी वेंदी। जेकॾहिं को करिकुलर तव्हां गेम्स जा मुक़ाबला कराया आहिनि, नातुनि जा मुक़ाबला कराया आहिनि, उन खां अलावा जेकॾहिं तव्हां एग्ज़िबिशन्स करायूं आहिनि, ऐं आर्ट्स जी एग्ज़िबिशन आहे, साइंस जी एग्ज़िबिशन आहे, कल्चरल एग्ज़िबिशन आहे, त इहे शयूं जेके आहिनि तमामु बहितर नमूने सां जेको आहे ॿारनि में हिकिड़ो कॉन्फिडेंस बि बिल्ड थियूं कनि, उनजी प्रेज़ेंटेशन स्किल्स थिए, रिसर्च स्किल उन में क्वालिटीज़ थियूं थियनि, कॉम्पिटिशन जी क्वालिटी थियूं थियनि, लीडरशिप क्वालिटीज़ थी अचे, स्ट्रेस ॿारनि जो ख़तमु थो थिए, मेंटल डेवलपमेंट थी थिए, स्टेज ते तकरीर करण जो नाम जॾहिं अचे थो ऐं जॾहिं प्रैक्टिस करे था वञनि त उहो बि कॉन्फिडेंस थो थिए, टीम बिल्डिंग जो कमु थो थिए, ऐं ओवरऑल जेको आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त को करिकुलर या करिकुलर एक्टिविटीज़ करण सां इंस्टीट्यूशन में हिकिड़ी जान थी अचे, ऐं हिकिड़ा कलरफुल ऐं कॉम्पिटिशन जा मुक़ाबला जेके कया था वञनि, उन सां इदारे जी साख बहाल थी थिए, इदारे जा ॿार जेके आहिनि उहे शार्प था थियनि, ॿार एक्टिव था थियनि, ऐं ओवरऑल उनजी ॿाहिरि बि रेपुटेशन बहितर थी थिए। पर जेके स्किल्स डेवलप था थियनि ॿारनि जा, त उन में कॉन्फिडेंस थो अचे, उन में कॉम्पिटिशन आहे, उन में रिसर्च आहे, उन में नॉलेज आहे, उन में खोड़ सारी टीम बिल्डिंग आहे, त स्पोर्ट्समैन स्पिरिट आहे, त इहे शयूं जेके ॿारनि में अचनि थियूं उहे तमामु घणियूं
बहितर आहिनि ऐं उहे ॿार जी पर्सनैलिटी में, ॿार जी फिज़िकल फिटनेस में, ॿार जी मेंटल डेवलपमेंट में तमामु घणियूं आहिनि, सुठियूं आहिनि, जंहिंजे करे मां सिंध जे प्राइवेट पब्लिक सेक्टर जे इंस्टीट्यूशन्स जे सरबराहनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जेके अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ आहिनि उहे पंहिंजे स्कूल्स में कराइनि, तॾहिं ॿारनि जो इंट्रस्ट लेवल स्कूल में तालीम जे लाइ ऐं क्लास जे लाइ तमामु घणो वधे ऐं उन में इहे जेके लीडरशिप क्वालिटी खां वठी मेंटल स्ट्रेस ताईं उहो हिकिड़ो ॾाढो कंफर्टेबल पाण खे फील कंदा ऐं ॾाढो ज़बरदस्त ऐं उन जी दिलचस्पी जेका आहे उहा तमामु वधंदी। उनजे करे मां सभिनी सरबराहनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे सॼे साल जे कैलेंडर में को-करिकुलर एक्टिविटीज़ प्लान कयो ऐं उहे ॿारनि खे अवेल करायो जॾहिं ॿारनि में अहिड़े क़िस्म जा स्किल्स जेको आहे वधनि। त जेकॾहिं तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं लॻनि थियूं तालीम जे बारे में त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो। असां तालीम जी ख़िदमत कंदा रहंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला कंदासीं। पोइ जेतिरो मुंहिंजो अकुल आहे, जेतिरी थ्योरीज़ आहिनि, जेतिरा मुंहिंजा एक्सपीरियंसिस आहिनि त मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला वक़्तु वक़्तु ॿुधाईंदो रहंदुमि। त महिरबानी करे मां सभिनी हेड ऑफ इंस्टीट्यूशन्स खे रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे साल जे कैलेंडर में पंहिंजे स्कूल जे अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ जेको आहे इंट्रोड्यूस कराइनि त ॿारनि में हिकिड़ी स्कूल जे अचण जी दिलचस्पी बि वधे ऐं इहे जेके स्किल्स मां तव्हांखे ॿुधायो उहे बि डेवलप थी सघनि। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू, प्लीज़।